मेहर रिपोर्ट शान अली शेख। कौमी अवामी तहरीक पारा मरकजी सीनियर नायब सदर एडवोकेट मुनव्वर जतोई, फयाज चांडियो, दीदार खोसो, साजिद सोढर, शबीर चांडियो, सलमान चांडियो, सरमद जतोई, तालिब चांडियो ऐं ॿियनि जी क़यादत में घंटा घर चौक खां नेशनल प्रेस क्लब मेहर ताईं बहरिया टाउन वाक़िए सिंधी ॻोठनि जी वालार ऐं सिंध हुकूमत पारां क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट अयाज़ लतीफ़ पलीजो समेत क़ौम परस्त अॻवाननि ऐं सिंधी माण्हुनि मथां कूड़ा केस दाख़िल कराइण समेत कयल पुरअमन एहतजाज मथां शेलिंग फायरिंग कराइण ख़िलाफ़ रैली कढी नेशनल प्रेस क्लब मेहर आॾो धरणो हयो वियो। कारकुननि हथनि में पार्टी जा झंडा, बैनर ऐं प्ले कार्ड खणी बहरिया टाउन मालिक मलिक रियाज़, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। अॻवाननि नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मलिक रियाज़ आसिफ ज़रदारी जे आशीर्वाद ऐं शइ ते मलीर जे 30,000 एकड़ खां वधीक ज़मीन ते कब्ज़ो करे पंहिंजा निजी हथियारबंद विहारे ॻोठाणनि जी ज़ाती ज़मीनुनि ते कब्ज़ा कराया आहिनि। हुननि चयो त सिंध हुकूमत मलिक रियाज़ जी सहूलतकार बणियल आहे। वज़ीर ऐं मुशीर कूड़ा बयान ॾेई अवाम खे सुरमो पाराए रहिया आहिनि। पुरअमन एहतजाज दौरान शरपसंद माण्हुनि मथां बाहि ॾियारे क़ौम परस्त ऐं सिंधी माण्हुनि मथां शेलिंग फायरिंग कराए ज़ुल्म जी इंतिहा कई वई आहे। हुननि चयो त अयाज़ लतीफ़ पलीजो कराची में मौजूद न हुजण बावजूद बि संदसि मथां कूड़ा केस दाख़िल कराया विया आहिनि, जेके मुज़म्मत जोॻो अमल आहे। मलिक रियाज़ जहिड़ी बदनाम ज़माना ठग ऐं फ्रॉड खे गिरफ़्तार करे सिंधी अवाम सां इंसाफ़ कयो वञे।